अवांखे अपडेट कंदालू अहम ख़बर है बख्शापुर भरसा कोट सौदागर डोमकी में डोमकी बिरादरी जी बिंदुरियन में संगावती तकरार तां झेड़ो थियो है जेड़े दौरान एक जणो मारिजी वियो है जडे ते 3 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदालू बख्शापुर भरसा गोठ सौदागर डोमकी में डोमकी बिरादरी जी बिंदुरियन में संगावती तकरार तां झेड़े दौरान एक जणो मारिजी वियो है जडे ते 3 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। ख़बर अवां सां शेयर कंदालू अहम ख़बर है बख्शापुर भरसा गोठ सौदागर डोमकी में डोमकी बिरादरी जी बिंदुरियन में संगावती तकरार तां झेड़ो थियो है झेड़े दौरान एक जणो मारिजी वियो है जडे ते 3 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदालू बख्शापुर भरसा गोठ सौदागर डोमकी में डोमकी बिरादरी जी बिंदुरियन में संगावती तकरार तां झेड़े दौरान एक जणो मारिजी वियो है जडे ते 3 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। अवांखे आगाही ॾींदालू ब्रेकिंग न्यूज़ है बख्शापुर भरसा सौदागर डोमकी में डोमकी बिरादरी जी बिंदुरियन में संगावती तकरार तां झेड़ो थियो है झेड़े में एक जणो मारिजी वियो है 3 ॼणा ज़ख्मी थी पिया आहिनि।